अच्छा, सेकंड पार्ट में है ॿिया MCQ ॾिसो। विच कंट्रीज़ पार्लियामेंट हैज़ लार्जेस्ट मेंबरशिप पार्लियामेंट में कहिड़ी कंट्री जी आहे? चाइना जी। ठीकु आहे। स्टेट डूमा इज़ द लोअर हाउस ऑफ द फेडरल असेंबली। अच्छा, इहो तव्हांखे मां पढ़ायो, रशिया जी आहे। ठीकु आहे। डूमा जेके पार्लियामेंट कहिड़ी कंट्री जी आहे? रशिया जी आहे। निक्रोफोबिया इज़ द फियर ऑफ डेथ। विच कंट्रीज़ पार्लियामेंट इज़ कॉल्ड द मदर ऑफ ऑल पार्लियामेंट्स। इहो कहिड़ी पार्लियामेंट, कहिड़ी मुल्क जी पार्लियामेंट खे चयो वेंदो आहे मदर ऑफ ऑल पार्लियामेंट? ग्रेट ब्रिटेन। कंबोडिया जेको आहे, कंबोडिया वॉज अर्लियर नोन एज, कंबोडिया जो ओल्ड नेम छा आहे? फॉर्मूसा कहिड़ी मुल्क जो ओल्ड नेम आहे? ताइवान जो। ठीक है। पर्शिया ईरान जो। कंपूची जेको आहे इहो अथव कंबोडिया जो ओल्ड नेम। विच कंट्री इज़ नोन एज द लैंड ऑफ थंडरबोल्ट। थंडरबोल्ट जेको आहे कहिड़ी कंट्री खे चयो वेंदो आहे? भूटान खे। हे ॿ लैंडलॉक कंट्रीज़ बि अथव, तव्हांखे पढ़ायो लैंडलॉक कंट्रीज़ इन एशिया। ईस्ट इंडिया कंपनी ऑक्यूपाइड पंजाब। ईस्ट इंडिया कंपनी कॾहिं ऑक्यूपाइड कंदी आहे पंजाब खे? ठीकु आहे, 1949 में, 1849 में। ऐं सिंध खे कॾहिं कंदी आहे? 1943 में। ठीकु आहे। हू वॉज द फाउंडर ऑफ मुगल एम्पायर इन इंडिया? बाबर। कॾहिं? 1526 खां। ठीकु आहे। ऐं लास्ट इन जो बादशाह कहिड़ो आहे? बहादुर शाह ज़फ़र। हू इज़ कॉल्ड द पेरेट ऑफ इंडिया। पेरेट ऑफ इंडिया कंहिंखे चयो वेंदो आहे? आमिर खुसरो खे। अच्छा, इहो तव्हांजो हुयो पेपर। ठीकु आहे। FI जो पेपर इहो सॼो पाण सोल्व कयो आहे। जेको GK पोर्शन इन में मूंखे नज़र उहो सॼो पाण सोल्व कयोसीं। इन में तमामु इंपॉर्टेंट सुवाल थियो, इहे यादि रखिजो ऐं इहे उतारे छॾिजो पंहिंजे रफ कॉपी ते।